अच्छी, रोजा अच्छा, ज़कात अच्छी, हज अच्छा, मगर बावजूद उसके मैं मुसलमान हो नहीं सकता जब तक कट न मरूं शाह मोहम्मद की इज्जत और हुर्मत पर। खुदा गवाह है कि मेरा ईमान मुकम्मल हो नहीं सकता। असांजे स्टेज ते जमीयत अंसारुल इस्लाम जा मरकजी सालार इनकलाब इज्जत माब इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाखो साहब के इन प्रोग्राम में अचण ते खुशामदी चौथा ऐं ज़िले सालार कारी मोहम्मद उस्मान मुगई साहब के ऐं उन जो रुफ़का के खुशामदी ऐं भलीकार चौथा पया। हींअर अवाजे सामो खतीब सिंध बलोचिस्तान हजरत मौलाना गुलाम यासीन चन्ना साहब अब जेके साथी बीठा आहिनि सालारनि खे गुज़ारिश आहे के अंदर मोकिलियो। बाबा थोड़ा सुरी अचो साथी, महिरबानी करे कुछ अॻिते सुरो सवाब जी नियत सां सुरी अचो। जेतिरो क़ुरान जे वेझो सवाब ओतिरो ज़्यादा मिलंदव। तंहिंजे करे मीरनि जो मीर किताब आहे, इन जे आॾे खां अॻिते सुरी अचो। आलिमनि जी ज़ियारत बि तव्हांखे थी वई नसीब वेझे में। तव्हां सभु साथी मचमोना में आगे आएंगे तो बहुत बड़ा फायदा होगा। माशाअल्लाह जज़ाकुमुल्लाह, अल्लाह तव्हांखे जज़ा ख़ैर अता फरमाए। कारी अब्दुल्ला मक्की साहब भी स्टेज ते मौजूद आहिनि, उन्हनि खे बि भलीकार। जेके थकजी पिया ॾाढे जो सुभाणे हींअर ई थकजी पिया भला जेके थका हलायो वॾी आवाज़ सां सुभाणे अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु वनुमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिहि वलौ करिहल मुश्रिकून। या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। तुमिनून बिल्लाहि व रसूलिहि व तुजाहिदून फी सबीलिल्लाहि बिअमवालिकुम व अनफुसिकुम ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। द्रोशी पर बुलंद आवाज़ अजा वॾे आवाज़ सां सलाही पढ़ो। अवामा जंहिंखे बि मदीने वारे साईं सां जेतिरी मोहब्बत आहे उहे बुलंद आवाज़ सां द्रोशी पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व अजमईन
बिरहमतिक या अरहमर राहिमीन। यही मस्जिद, यही मजलिस, यही गुलजार जन्नत है। दादी जो सुभान अल्लाह। यही मस्जिद, यही मजलिस, यही गुलजार जन्नत है। चले आओ मुसलमानों, यही तख्ते मोहम्मद है। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे, ये यहाँ चीज़ें क्या लो कलम तेरे। जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की। जो है पेशे नजर हर दम अकीदत है मोहम्मद की। मदीने से जो आती है, मदीने से जो आती है, बस इतना पूछ लेता हूँ ए सबा जल्दी बता कैसी तबीयत थी मोहम्मद की। गुनहगारों न घबराओ, सियाकारों न शर्माओ, सुनो आवाज कानों से आती है मोहम्मद की। गुनहगारों को जन्नत के, गुनहगारों को जन्नत के खड़े दरबान रोकेंगे। हुक्म होगा कि आने दो, ये उम्मत है मोहम्मद की। मुझे भाईरों अजीजों दोस्तों ऐ बुजुर्गों, हर शैतान को नजी प्यारी जमात दीनदारों कलमे वारों अज अवई सा इन दीनी गलियारी में इन बरकत भरे मेड़ में हिन मानाई थी मजलिस में पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जे नियत सां परचाइण जे नियत सां गॾु थिया ऐं दुआ आहे सल्लल्लाहु अलैहि अवई असांजे अचण वेहण ॿुधण ऐं ॿुधाइण खे मंज़ूर करणु फरमाए। आमीन जे वॾे आवाज़। अल्हम्दुलिल्लाह इन स्टेज ते मौजूद हर दिल अजीज काबिल एहतराम अवई असांजी सुम सिंगार सैयद अब्दुल रज़ाक आबिद लाखो साहब। अल्हम्दुलिल्लाह अजा काफ़ी आलिम बुजुर्ग ईंदा जिन जी अवां ज़ियारत भी कंदो, उन्हनि जे ज़ुबान खां अल्लाह जो क़ुरान भी ॿुधंदो। ऐं वॾी हिननि जलसे वारनि जी इंतज़ामिया वारनि जी महिरबानी थी ऐं ख़ुसूसन असांजे सदर सही मौलाना कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब जी वॾी नवाज़ थी जंहिं पंहिंजो वक़्तु मूंखे ॾिनो ऐं मूंखे उमेद आहे त इंशाअल्लाह पोइ 15 मिंट ॻाल्हायूं 20 जा तो कलाक मूंसां वफ़ा ज़रूरु कंदो। चयो इंशाअल्लाह। ऐं जो वफ़ा वारी जमात सां वास्तो आहे। अल्हम्दुलिल्लाह ये जमीयत उलमा इस्लाम वफ़ा वारी जमात आहे। हारन सां वफ़ा, मज़दूरन सां वफ़ा, कुड़न कासमन सां वफ़ा। इंशाअल्लाह जो तो वफ़ा वारी जमात सां ज़िंदगी जे पछाड़ी घड़ीअ ताईं असां भी वफ़ा कंदासीं। चयो वॾे आवाज़। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अव्हां ॾे 28 नंबर पारे में जेको अल्लाह जे पाक कलाम जो सो तिलावत कयो तुम अल्लाह फरमाए हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़। असां पंहिंजे रसूल खे हिदायत ॾई ऐं दीन हक़ ॾई मोकिलियो आहे ता त हिन दीन खे ग़ालिब करे अॻियनि दीननि जे मथां। अवई असांखे जेको अल्लाह दीन ॾिनो उन दीन जो नालो इस्लाम आहे। अब छा नालो आहे? वॾे आवाज़ सां। इस्लाम वो दीन आहे जिनकी तारीफ रब कुरान में कंदे फरमाई इन दीन इंदल्लाहिल इस्लाम। मां अल्लाह के महबूब मां अल्लाह के प्यारो दीन भी इस्लाम आहे। दीन ओहो मिलियो जेको दीननि जो सरदार, नबी ओहो मिलियो जेको नबीअनि जो सरदार। वॾे आवाज़ सां। अल्लाह जो पाक कुरान किताब ओहो मिलियो जेको सारन किताबनि जो सरदार। जो हुजूर जे सदके हीअ उम्मत अॻियनि नबीअनि जी उम्मतुनि जी सरदार। ये वड्डे में वड्डो शहदाद कोट वारा एजाज़ आ। ये सब मेहरबानियों ये सब थोड़ा अवई असांजे मथो रब करीम जा थिया कंहिंजे करे जो अरबी मोहम्मद करीम जी करे। वॾे आवाज़ बुलंद आवाज़। मुंहिंजा दोस्तों
साईजन मक्के पाक में जाया सिर्फ चंद गालियूं साईजन मक्के पाक में जाया हे ॾियारे मुरे अवाई असां जे गोठन में जे इलाइक़नि में जे शहरनि में ॼमूं हे ॾियारे मुरे अच्छी जाड़ी थी वञे पर छा उन गोठ वारनि खे उन इलाइक़े वारनि खे अवाई असां जे उथण वेहण जी ख़बर हूंदी या न हूंदी ख़बर हूंदी या न हूंदी त हिन जी जवानी के गुज़री हिन जी बचपन के गुज़री हे ॾियारे मुरे साईं मक्के पाक में जाया बचपन जवानी मक्के पाक में गुज़रियूं जॾहिं सफ़ा पहाड़ी ते भी ऐलान नबूवत थे कयूं त साईं वॾी हिकमत अमलीअ सां वॾी अक़लमंदीअ सां मक्के वारनि खे सदींदे चयो मक्के वारो मां मोहम्मद मक्के पाक में जायो अव्हां भी मक्के पाक में जायो अव्हां जे घरनि में जेके ॿार जया उहे भी मक्के पाक जे अंदर जया ए मक्के वारो मां मोहम्मद जो ॼमणो कीअं हो तॾहिं हिकिड़ी आङुर खणी मक्के वारनि चयो ए मोहम्मद जीअं तूं ॼाए ईअं कोई न ॼाए न क़यामत ताईं ॼमणो आहे हे ॾियारे मुरे कॾहिं न जो हलमा मक्के वारो मां मोहम्मद जी जवानी मक्के पाक में गुज़री मुझे गुफ्तार थे मुझे किरदार थे मुझे उथण थे मुझे वेहण थे मुझे नेड़न थे मुझे गलन थे अव्हां जी नज़र हूंदी ए मक्के वारो मां मोहम्मद जी जवानी क्यों हुई तरे मक्के वारन हिकड़ी आंगुर खणी चयो ए मोहम्मद जे अव्हां जी बचपन पाक हुई त जवानी भी पाक हुई ए मोहम्मद असांजे कुंवारनि न्याणियुनि जे खिन में एॾो हया कोन्हे जेॾो हया तो महबूब मुस्तफ़ा जे नेननि मुबारक अञा वॾे आवाज़ जो सुभान अल्लाह भला मक्के वारो जे पहाड़ी ते मां मोहम्मद बीठो हां अगर मां मोहम्मद वहां के जवा दुश्मन काह करे वहां ते आयो वहां जे जायदादुन ते कब्जो करे दुकानन ते कब्जो करे वहां जे घरन ते कब्जो करे मां मोहम्मद जी गाल मनींदो तरे मक्के वारन जो ए मोहम्मद जे बियो को चवंदो त न मनींदा से जे अखिन सन सो पर जे तू चवंदे त मनींदा से छो त हिन मल ताईं वहां जी ज़बान मुबारक मां हमेशा हक सच जी गुफ्तार ही गुफ्तार आई अजा वडे आवाज सच सुभान अल्लाह बुलंद आवाज सच सुभान अल्लाह तरे पारो फरमायो मक्के वारो या अय्युहन नास अजा वडे आवाज सच अजा बुलंद आवाज सच सुभान अल्लाह हो जो दिल में नबी मक्के वारन के गड करे हुजूर लाल तक फरमाया या अय्युहन नास रसूलुल्लाह इलैकुम जमीअन जेके कुरान जी आयत के उबैयत करी जो सुभान अल्लाह अरे वले आवाज जो सुभान अल्लाह बुलंद आवाज फरमा समझा तो सनी के न समझो अल बरोज राजी जो कुल कुछ सुभान अल्लाह मदा को फेरो हिसाब जे कुल पाबो सुभान अल्लाह मदा को भलो जो जे कुल खले सुभान अल्लाह सब कहो सुभान अल्लाह ऐलान करने वारो मोहम्मद रसूलुल्लाह ऐलान करने वारो अल्लाह मौजूद दिल नबी ऐलान जो करे फेरुए जमीन जाए इंसानो मां मोहम्मद नबी बाजे पालनहार अल्लाह जे तरफा अल्लाह सूरत नबी रसूल बनी आयो हां मां मोहम्मद नबी अल्लाह जो नबी हां जिनके मुकद्दर में हिदायत हुई हुजूर जे गुफ्तार खां हुजूर जे किरदार खां मुतासिर थी गयो ए मोहम्मद नबी अवा सजन जा सरदार हो ए मोहम्मद असा के अल्लाह जो नबी रसूल करे मन्यो अजा वडे आवाज जिनके मुकद्दर में हिदायत हुई चयूं हाणे जेको मोहम्मद नबो जी दावा तो करे हिन जी सॼी जिंदगी 40 साल करे कूड़ नाहे निकतो बेशक जेका हाणे मोहम्मद ॻाल्हि तो करे मोहम्मद सचो अजा वडे आवाज सचो सुभान अल्लाह बुलंद आवाज जिनके मुकद्दर में हिदायत हुई अबू बकर सिद्दीक जड़ो जवान आयो सिद्दीक अकबर बणियो उमर सही आयो फारूक आजम बणियो उस्मान सही आयो ज़िन्नुरैन बणियो अली शेर खुदा आयो असदुल्लाह बणियो रंग जो कार लो
सलमान साईं आयो, अबू ज़र साईं आयो, जिन मुझे साईं जी गुलामी कई, जिन मुझे साईं जे हाजे हाँ में हाँ कई, जिन हुजूर जी रात में ताबेदारी कई, खुदा जो कसम के साबी बनिया, अल्लाह जो कसम दुनिया भी थई, कब्र भी थई, ता आखिरत भी थई। अन्या वडे आवाज़ सां, बुलंद आवाज़ सां, जिनके मुक़द्दर में हिदायत न हुई किन्ना थी बदर के मैदान में बुआ, पर जिनके मुक़द्दर में हिदायत हुई सजी दुनिया अज ॾींहं ताईं सदीक़ के भी सारे न सघी न विसारे सघंदासीं। अबाए जा कोने पीउ पुट हे निहार अब्दुर्रहमान ऐं अबू बकर सिद्दीक़ पीउ पुट कचहरी पिया कर हे निहार बोले अब्दुर्रहमान तुझे बाबा जानी अल्लाह जे नाराज़ न थियो हिकिड़ो अर्ज़ रखां पुट जे बाबा जने मां कलमो न पढ़ियो हो ए अबा मां मैदान बदर में लड़ी रहियो हो मैं अबू जहल जे तरफा अभी लड़ी रहा हुआ हूँ रसूलुल्लाह जे तरफा ऐ मुझे अब्बा मां नजर कयो तलवार वाईंदो पियो वञा अब्बा तो नजर पई पी जो लिहाज़ करे अब्बे जो लिहाज़ करे तलवार हटाए में सॾे ॾिनो माए अरे अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे पुट ते नजर करे थो ॾे अब्बा अब्दुर्रहमान रब मोहम्मद जो कसम समझी छड़े रब्बे मोहम्मद जो कसम जे अबू बकर जे आड़ो तू होजी हा तलवार मुझे थमे होजे हा ना पुट जो लिहाज़ न कया अल्लाह रसूल जो दुश्मन समझी क़त्ल करे छड़िया ॾाढे त जो सुभान अल्लाह अञा वॾे आवाज़ सां हर माण्हूअ खे टे शयूं प्यारियूं हूंदियूं शान प्यारी औलाद प्यारो माल प्यारो मुझे साईं जा गुलाम हुजूर जी साथ बेदारी कयो शानूं भी कुर्बान माल भी कुर्बान औलाद भी कुर्बान अञा ॾाढे नथो जी सुभान अल्लाह ऐं अहिड़े नबीअ तां जानियूं कीअं न कुर्बान करे ऐ जमीयत उलमा इस्लाम से हले निहारियो वो जमात जेका सहाबा जे नक्शे कदम ते हलण वारी आ अहल बैत सगोरन जे नक्शे कदम ते हलण वारी आ जी हुसैन मैदान करबला मलायो इंशाअल्लाह ही जमीयत उलमा इस्लाम भी मैदान की मर्दो मैदान भलाई चवड़े आवाज सां बुलंद आवाज सां हे निहारे मुंडे अब तवज्जो आहे जा कोने असा एड़े नबी जे मोहब्बत में कीन जानियूं कुर्बान कयूं कीन सहाबा किराम जे नक्शे कदम ते हलूं जेको रहमतुल आलमीन बणी आयो अञा वॾे आवाज़ ये जी तारीफ अल्लाह मने कुरान में कई खोल ला जो कुरान हुजूर जी तारीफ छा तो करे ओ मुजा मोहम्मद रबी असा आदम के रहमत ॾिनी रूह नबी के रहमत ॾिनी से यसा अयूब के रहमत ॾिनी से ओ मुजा मोहम्मद ऐलान कर नबूत वारी ज़बान सा ए मां मोहम्मद रबी केड़ो ऐलान किया कुरान जो अरसलनाक इल्ला रहमतुल आलमीन तकबीर शान मोहम्मद मुस्तफा मकाम मुस्तफा नारे तकबीर असादो के जान ने मथा रहमत करे मुकोआ अन्या वडे आवाज बुलंद आवाज मौजी किला ये थी सके तो कुछ कोम वारा भी कर फाड़े वारा भी कर कुर्बान वना मोहम्मद रबी तुझे शान दा हुजूर ते पंजन भी नजर पई पंजन भी जे बा मोहम्मद हुजूर ते फाड़े वारा भी नजर पई फाड़े वारा भी जे बा मोहम्मद हुजूर ते जवान भी नजर पई शान भी जे बा मोहम्मद हुजूर ते काफिर भी नजर पई काफिर भी जे बा मोहम्मद एड़ी काफिर
जुबान नहीं ये का मुझे सही 8 साल जिंदगी माए वो कढी सके ए मोहम्मद तो आए तो कयो पूरो न कयो ए मोहम्मद फलाने दी तासर कयो न मुझे सही जिंदगी गुजारी सजन भी चयो हवा पर दुश्मन भी चयो हवा अन्य डाडे जो सुभान अल्लाह अन्य बुलंद आवाज किथा मुझे साईं जो शान बयान करे किथा गया एड़ो वाक्यो बुधाया मुझे दिल ठरी पो पर वाक्यो तरे जरे डाडे चवंदा एकड़ो दफो सुभान अल्लाह के बेरो माशाअल्लाह वडे आवाज रंग जीव्या वही अज शहदाद कोट वाला रंग जीव्या बड़े वा मुजाहिद कारी इद्रीस मेंगल साहब रब राजी जवान भैया बालन में जबलन में शेरन जी या गूंजे तो रहे सल्लल्लाहु अलैहि जवान उम्र में बरकत होता अने वडे आवाज सचो सुभान अल्लाह हुजूर जी जिंदगी जो वाक्यो हेडी हर मुने काफर न्यारी वठी मुझे हुजूर जे दरबार ते आयो केर आयो काफर न्यारी वठी मुझे सही जे दरबार ते आयो हुजूर जो दरबार वजाई सही न बाहर आया हुजूर नजर गई उठे खबर है काफर मुझे सही ने निहारे तुझे अल्लाह जो रसूल ओ मोहम्मद रबी न्यारी वठी आयो हां सोना मा सफर ते जो वजा करे मोटा मोजी न्यारियों आजे घर में रहती मुझे सही फरमाया पुट अजीज न थई मायट न थई ओ काफर तो जे ए मोहम्मद वडे केड़ वारो हा प्याजा नु केड़ बिया लाना नु केड़ बिया ए मोहम्मद चाचा भी हमें मामा भी हमें सौत भी हमें मासाद भी हमें पर ए मोहम्मद मैं काफर हा पर समझदा गैरत मोहम्मद ते तंग थी हुई हया मोहम्मद ते तंग थियो हाणे जो जिया हुस्न मोहम्मद ते तंग थियो हाणे जो नबुवत भी मोहम्मद ते तंग थी वई अजा डाढे जो सुभान अल्लाह अजगणी जो सुभान अल्लाह जे मुझा सुना न्याणी वठी वाले आयो हा कड़े मोटा मुझी न्याणी आवाजे घर में रहती काफर लो मुझो दिल पर नबी उन्हें न्याणी के वठी घर में आया प्यार ना मुझे साईं माशा के मेरा करे सजीदा हो मेरा लबैक अल्लाह या रसूल है मेरा दुश्मन मोहम्मद की चादर खड़िया माशा चादर खड़ी आई मुझे साईं चादर खड़ी आई जे मथे ते रखी माशा दी दे ओ मुझे सोना साईं क्या फर्जी न्याणिया मथा महल ढकी दियो मुझे सही फरमायो ए आयशा ये ज़ैनब जो बाबू हा रुखैया जो बाबू हा उम्मे कुलसूम जो बाबू हा फातिमा जो बाबू हा न्याणी जो भी बाबू हा ए मेरा जमा मोहम्मद रबी पहजंगार ने मथे ते चादर रखा न्याणी जे मथे ते भी चादर रखा अम्मा करे सरीदा मुझे साईं न्याण जे मथे ते चादर रखियो तो न्याण जे मथे दाफो क्यों लाए तो क्यों माराए रंग रोटन ते नचायो ऐ सिंध जो नारो है कुरान सिंह सा गई मुझी सिंध के न लजायो मुझी सिंध जी न्याणी गैरत मंद थींदिया मुझे सिंध जी न्याणी हयादार थींदिया मुझे सिंध जी न्याणी पोते फर्दी वारी थींदिया चवले आवाज या इज्जत मुझे वाह जो साईं जे तैलीम ते हली रहा न्याणन के रोटन के न चाहियो और एक लो और जो कया तो एक लो और जो कया हेड़ी आयो भला जो नालो थव गरीबन के भत्ता दई गरीबन जे न्याणन के न चाहियो को पजू न्याणियों भी रोटन दे लायो हेड़ी हर मुने लोगो गरीबन जो न चाहियो और पंजो न्याणियों रोटन दे लायो शहजाद को दवारा मुझे साईं
पंज मथा ढका पर मुझे साईं काफर ने भी मथा ढका अम्मा अम्मा करे सरींदा पाण संगत प्यारे पानी खाराईंदा पानी प्यारींदा जरे काफर कुछ वक्त खां पोइ मुझे साईं जे तरफ ते आयो साईं न ॿाहिरि आया सोना नबी न्याणी खे ॿुधायो बाबो आयो न्याणी छॾियो त मां वठी वञा हुजूर फरमाए पुट इंतज़ार कर साईं घर में आया ओ मुंहिंजी अम्मा जी मुंहिंजा साईं अम्मा बाबो आयो दरवाजे ते बीठो न्याणी रोई थी ओ मोहम्मद नबी ओ मुंहिंजा सोना नबी मूंखे घर खां जुदा न कयो अव्हां खां जुदा न कयो मां मरी हीर में बाबे जी हीर में अम्मा तुंहिंजो बाबो आहे चेती मोहम्मद नबी मुंहिंजो बाबो आहे त तूं मोहम्मद आहे ऐं मुंहिंजा सोना मूंखे घर खां जुदा न कयो अम्मा छा पई रोए अम्मा छा सम्झायो आहे मुंहिंजे साईं सम्झायो आहे न्याणी रोई जॾहिं ॿाहिरि आई अॻियां बाबो पियो हले पोइ ते न्याणी पई हले रस्ते ते न्याणी राह करे धीरे ओ मुंहिंजा अब्बा मूंसां ज़ुल्म न करी हा अब्बा मूंसां ज़ुल्म न करी हा अब्बा रोज़ महशर जे ॾियारे अल्लाह जे कोर्ट में ताहीदी हुई अम्मा कहिड़ो ज़ुल्म कयो मां होसी न काफ़ी वक्त खां पोइ आयो आहे कॾहिं बाबे ते नज़र करे दिल न ठरी न्याणी वेही थी अब्बा मुंहिंजो बाबो मोहम्मद अरबी अब्बा मां तुंहिंजी न्याणी पर मां करे सॾण कई पाण सां पाणी में कयो खाराए अब्बा पाणी में कयो खाराए मुंहिंजो दिलबर नबी अम्मा मां करे सॾींदा मथे ते पोती रखंदा अब्बा एॾो मूंखे करम मिलियो अब्बा मूं पंहिंजा विसारे छॾिया मुंहिंजो बाबो आहे मोहम्मद तकबीर रहमत मुस्तफा सगोरो मोहम्मद मुहजो सदा कुर्बदार वरन सा भलायो न जो एडो गुरुद्वार अॼु ॾाढे न तुंहिंजी सुभान अल्लाह हथ खणी त चओ सुभान अल्लाह काफर न्याणी वठी मुंहिंजे साईं वटि आयो मुंहिंजे साईं ते नज़र करे थो ॾे ओ अल्लाह जा रसूल ओ मुंहिंजा दिलबर नबी जेको न्याणी खे रंग लाई सोण मां खे रंग ला जे मुंहिंजी न्याणी अव्हां जी खुला न्याणी मां बि अव्हां जो गुलाम बणिजी वञा अॼु ॾाढे जो सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां एड़े नबी सां वफ़ा कयो एड़े नबी सां वफ़ा कयो पंहिंजे चेहरे ते हुजूर जी सुन्नत रखी वफ़ा जो सबूत ॾे मथे ते पटको ॿधी वफ़ा जो सबूत ॾे अल्लाह वारनि जे सॾे ते अल्लाह अकबर जो नारो हणी मैदान ते बि वफ़ा जो सबूत ॾे ऐं ख़ुदा जो कसम असां आशिक़ रसूल कई ॿुधा हेॾे हर मुड़े असां आशिक़ रसूल कई ॿुधा हाजी मान के शाह जहिड़ा जवान लूरे धारे न जहिड़ा जवान ख़ुदा जो कसम अमीर शरीफ अताउल्लाह शाह बुखारी जहिड़ा जवान सी कासिम नानोतवी रहमतुल्लाह जहिड़ा जवान शेखुल हिंद जहिड़ा जवान रशीद अहमद गंगोही जहिड़ा जवान हुसैन अहमद मदनी जहिड़ा जवान असां आशिक़ रसूल कई ॿुधा वेड़े हुसैन मदनी नबी जे रोज़े दर जे यादो अखियुनि मां पाणी जी नार वाए रोंदो हो राह जा लफ़्ज़ चवंदो हो चमकदा रहे तेरे रोज़े का मंज़र सलामत रहे तेरे रोज़े की जाली हमें भी अता हो इसके अबू ज़र हमें भी अता हो वो जज़्बा बिलाली ॾाढे जो सुभान अल्लाह फरमाइए जवान केड़े आशिक़ रसूल के सराहे केड़े के सराया क्या हिन जवान जे पुट के सराया
सी अब्दुल रज़ाक आबिद झरन में करे पानी में बीठो करे बेड़न ते बीठो खुदा जो कसम अरे लॉकडाउन दौरान अरे उम्मत मुहम्मदिया परेशान ही गरीब गुरबा परेशान ही तभी जमीयत उलमा इस्लाम के जवानन कहां से निभायो बड़े आवाज हे हर मुड़े हे जवान के सलाम गया या गाजी अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरे के सलाम गया ये बचारी बरोटी रहमतुल्लाह अलैह जे किरदार ते हणी दे गारियो बिल्डोजर जे मथा भी तुझे ओ जालिमो राशिद महमूद शहीद थींदो अल्लाह जो घर शहीद थियणो न ॾींदो तकबीर वकील मस्जिद अल्लामा राशिद महमूद सुमरे शहीद अल्लामा खालिद महमूद सुमरे मेरे तकबीर ये बाजी खून की बाजी है बड़े आवाज ये बाजी खून की बाजी है ये बाजी तुम हारोगे हर घर से खालिद निकलेगा तुम कितने खालिद मारोगे बड़े आवाज बड़े मुझा सिंध जा सूर्य सुमरा बड़े मुझा सिंध जा सूर्य सुमरा बड़े तोता सुमरा शहीद मस्जिद शहीद नमाज फजर सिंध जो सूर्य सुमरा अज भी वह मस्जिद नसीह जो जिमें कोलन जा निशान शान अल्लाह जिलवाद में हे जालिम चूतन से तो मस्जिद में आया इशारों करे जो न डॉक्टर ही है उठिए का चाव के गोल जवार थिया हिकड़ी गोली बी गोली टी गोली चौथी गोली चाल के गोलियों पई लगल जान लगो है करे सिर जान जो सजदे में गिरियो अल्लाह जो घर रत में रंगीन थियो अल्लाह जो घर का जनाजो नितो बड़े वाजान उमर सिंह नक्शे कदम ते हली रे घरी उमर सिंह के शान जमली कभी नमाज फजर में उमर के गुलाम के शान जमली कभी नमाज फजर में उमर दिल पर जो जनाजो नितो अल्लाह जे घर का उमर जे गुलाम जो जनाजो नितो अल्लाह जे घर का उमर जे जनाजे सा अल्लाह अकबर जा नारा उमर जे गुलाम जे जनाजे सा अल्लाह अकबर जा नारा उमर जे ला हरख वसी रही उमर जे गुलाम जे ला हरख वसी रही पछाड़ी न मंजल वार उमर के सलाम कयो वा उमर पछाड़ी उमर जे गुलाम के न मंजल वार भी सलाम कयो वरे वसंद जा सुर सुमरा वरे वसंद जा सुर सुमरा तो जड़ा पुट मां न जणी दी और उमर सही जो जनादो हलियो जरे नमाज जनादा थी थे आखिरी सिफ में आवाज आयो पीहो उमर जो जनादो न खड़ो साबी राजन सापे ते हटिया से एक जान ते नजर पई उमर जे चेहरे ते निकाब हो आयो उमर जे पेशानी का या कफन लाहे उमर जे चेहरे ते चुमी नहीं रोई तो आग भरे आए मुजल्ला अल्लाह ने उमर फारूक ये दुनिया में तुझे घर चमकाया मस्जिद मेहराब चमकाया मुसल्ला चमकाया अल्लाह उमर जे कब्र के चमकाए जा मुझी तो आंखें कबूल कजा साबी दाजन सा हाथ दई बीठा से भजो न काजो सी भजो दीदार करायो उमर जे पेशानी से आखिरी चुमी नहीं थोड़ा केर गरे साबी दाजन पछाड़ी उमर जी पेशानी से चुमी नहीं दुआ घुलने वालो यो कोई कौन हो शेरे खुदा अली पार हो असा अली जा भी नौकर
वॾे आवाज़ सां असां फिरतन कर भलिया हेॾे बि हैदर अली अलिया भई तकड़ी तो सुभान अल्लाह असां फिरतन कर भलिया हेॾे बि हैदर अली अलिया असल असां तू बि हलिया हेॾे बि हैदर अली अलिया हुसैनी हले पियो मथां वरी हैदरी बि ईंदो ॾाढे नज़री सुभान हेॾे हर मुड़ी होॾे आख़िरी दुआ ॾियण वारो मुंहिंजो मुर्शिद अली हेॾे हर मुड़ी होॾे न्याज़ स्टेडियम जे अंदरि शहीद इस्लाम जो जनाज़ो उमर जो गुलाम जो जनाज़ो आख़िरी चुमी ॾियण वारो सैयद समंद हाले जी दामत बरकातुल आलिया साईं जो मां पवी वही रहियो जे डॉक्टर जिसे सईंदो है अल्लाह जे नाले सां तुंहिंजा इस्तक़बाल थींदा अॼु बि इस्तक़बाल करण आया थी ऐं जन्नत जूं हूरूं बि तुंहिंजे इस्तक़बाल में बीठियूं थी तकबीर शहीद खालिद महमूद सूमरो डॉक्टर साहब जे दुश्मनन ते खालिद महमूद जे कातिलन ते असां बाबा समूरन जा गुलाम पर हिकिड़ो अर्ज़ु रखां अवां शहदाद कोट वारा चाहियो था त मुल्क में अमन थे या न थे साहबा वारो दौर ताज़ा थे साईं पोइ हुकूमतूं त न थी सघंदियूं पर कुछ खुशबू वशी अब अमन थे या न थे महंगाई जो खात्मो थे बदअमनी जी जाइ जे अमन थे हकदार के हक मिलन हेॾे हर मुने मिस्कीनन जी आवाज़न ते कुछ दाद रसी थे चाहियो था त मुल्क में अमन थे न जे मुल्क में अमन आणींदा ही कुरान सीने सां लाई रखियो जे चाहियो था त मुल्क में अमन अचे त अमन आलिम आणींदा अरे आलिम कंहिं जमायत में एतिरा आलिम कोने हाफ़िज़ कोने मुफ्ती कोने जेके हाफ़िज़ आलिम उलमा देवबंद में जमीयत उलमा इस्लाम वॾे आवाज़ ऐं ख़ुदा जो कसम परेशान न थियो ऐं जवाननि जे कुल्हे ते आयो ही जवान मैदान जा मर्द मैदान जा मर्द सही अब्दुल रज़ाक साहब बैठो सफर पियो कया अचानक मुझे नात ख्वा क्लिप ॾेखारियो साईं पानी में बैठो गरीबन के राशन को दे दर दर ते मानन के राशन को दे कुरान आदो अखिन में पानी वही मुझे बड़े वाह जी अब्दुल रज़ाक तो के माओ भले दे खुदा जो कसम शर जंगल में अवाने सदन से हिनन जीव कयो साईं जा कोने शर जंगल में वहां जे सदन ते हिनन जवानन जी पेवा जे ही जवान वहां के सुभान सूरन ते सरीदा त ही भी जी कंदा वॾे आवाज़ हक़ ऐं सच वारी जमात आहे त जमीयत उलमा इस्लाम अॼु अज़म करियो असांजो जीअण बि जमीयत सां त मरण बि जमीयत सां वॾे आवाज़ सां जीअण बि जमीयत सां मरण बि जमीयत सां सभिनी जमायत मोह चोटी जो ज़ोर लाए छे कयो पर पछाड़ी हथियार फिटी करे चयो त असांजो रहबर अॻवान आहे हज़रत मौलाना फज़ल रहमान साहब जो असा कदम ते मौलाना सलफा कंदास साईं 26 मार्च पक्की थी वई न 26 मार्च ते जेको लॉन्ग मार्च थी रहियो आहे अवाम जेके न हलंदा ॾाढा जो सुभान अल्लाह ही न हलंदा भला जेके हलंदा मैदान जा मर्द लाए जे निभाए जे न त असुद न लाए जे जेके जवान 26 मार्च ते सरन सा कफन बदी हलंदा ज़ालिमन जो खात्मो थींदो उलमा जो वारी में जेके जवान हलंदा वॾे आवाज़ सां थोड़ी चवण सुभान अल्लाह तकबीर कायद के फरमान पर जान
भी कुर्बान है। कायद के फरमान पर कायद जमीयत कदम बढ़ाओ, अल्लामा राशिद महमूद कदम बढ़ाओ, हाजी अब्दुल रज़ाक कदम बढ़ाओ। अज़म कयो त इंशाअल्लाह असा हक सच जी जमा जो साथ दींदा अब साथ दींदा उस्ताद कलामी न कई अथो न कभी हर नई सिज जी सलामी न कई अथो न कभी जमीयत असाजी जाना उन सा ना हिसाब कई गैर जी गुलामी न कई अथो न कभी जिंदगी बाकी मुलाकात बाकी जे वेठा हो ये वेठा जो सवाल में बुजुर्ग कईदा वाइज पछाड़ी दी सबन जो खुदो